ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। आत्मा की सिलसिले में बैठी हैं। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। श्री बाबा मूंखे तन द्वारा चवनि था मीठे मीठे ॿार, इहा आहे कलयुगी दुख जी दुनिया। हिते सुख का विश्वास ये बाबा चवनि था कि सुख थोरो सो ना जे बराबर में। माण्हू चए थी त असां सुखी आहियूं, लेकिन सदा जे लाइ सुखी न आहे। हाणे हाणे सुख थींदो, हाणे हाणे कोई न कोई ॻाल्हि जे कारण दुख परेशानी अची वेंदी आहे। कॾहिं देह जे कारण, कॾहिं देह जे संबंधियुनि जे कारण, कॾहिं देह संबंध जो भी पदार्थ आहिनि, वस्तु वैभव, खाइण पीअण जी चीजुनि जे कारण, प्रकृति जे कारण। ॿुधायो केरु माण्हू आहे जो सुबुह खां राति ताईं सुम्हण समय बि सुख जो अनुभव करे। हिन देह सां अगरि असांखे कॾहिं बि न कलयुगी दुनिया में सदा जे लाइ सुख न मिली सघंदो। हाणे हाणे शरीर ठीकु आहे, कोई बीमारी न आहे, शरीर कंहिंजो बिल्कुलु ठीकु आहे। शरीर तो सुख आहे त संबंधनि तो सुख न आहे। चलो संबंधनि सां बि सुख आहे, पर शरीर जे संबंध जो बि वस्तु वैभव, खाइण पीअण जी चीजूं तो सुख न आहे। चलो उन्हनि सां बि सुख आहे। पोइ प्रकृति, कॾहिं बारिश थी अचे, कॾहिं आंधी, कॾहिं तूफान, कॾहिं भूकंप, कॾहिं कोई बीमारी अचे थी, दुनिया में फैलती थी, त अनेक प्रकार जा दुख। त असां बाबा चवंदा आहिनि कि हिन दुख जी दुनिया में न दुखनि जी लिस्ट करो। तव्हांजे घर में तव्हां पंहिंजे पाण घणा ॼणा बि आहियो, सभिनि खां वेही करे पुछो भई तव्हांजे जीवन में कहिड़े प्रकार कहिड़ो कहिड़ो दुख आहे। त सभिनि जो मिलाए करे लंबी लिस्ट थी सकती है दुखनि। ऐं ॿियो सोचो पूरी दुनिया में वैरायटी टाइप ऑफ लोग आहिनि, वैरायटी टाइप ऑफ धर्म आहिनि। कंहिंजे धर्मनि जे नियम मर्यादा आहिनि, धर्म जा जेका रीति रस्म हूंदा आहिनि उन्हनि जे कारण माण्हुनि खे दुख थींदो आहे। धर्म में भी अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जो ये तो देह जा धर्म आहिनि। आत्मा जो धर्म त आहे सदा शांत रहन, सदा शुद्ध पवित्र रहन, सदा आनंद में रहन। मुख्य आत्मा जो धर्म शांत रहन, पवित्र। अॼु माण्हू धर्म का धारणा जीवन में असांजे मन वचन कर्म में जेकी धारणा उन धर्म जे हिसाब सां हलूं त असांजे जीवन में सुख शांति अचे। माण्हू देह जे धर्मनि सां बि बंधन में आहे न, दुख परेशानी आहे। धर्मनि में भी इलाही प्रकार जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेकी आत्मा खे मंज़ूर न हूंदी आहे करण, पर दिखावे जे लाइ वारा असांखे मञी करे हलनि, मतलब धर्म मां कढी छॾो। इन करे माण्हुनि खे करणो पवंदो आहे। पर बाबा ॾिसो परमात्मा भगवान असांखे सभु अनेक धर्मनि खां बि छुटकारो ॾियारे। कीअं? असांखे ये स्मृति ॾियारे करे कि तव्हां त आत्मा आहियो, परम पिता परमात्मा जो ॿार आहे। जंहिं ये सम्झी वरितो, जेको ख़ुदि आत्मा सम्झी परमात्मा जो ॿार सम्झी करे हले, त हुनखे दैहिक धर्म वारा भी कुछ न करे। तो परमात्मा जी मत श्रेष्ठ और परमात्मा जो संग, परमात्मा जो साथ सभिनि खां ऊंचो आहे। अगरि असांखे सदा स्मृति रहे कि मां केरु आहियां, कंहिंजो आहियां, मूंसां गॾु केरु आहे ऐं केरु तो मूंखे चए ईअं कर, त माण्हू बि असांखे कोई कुझु न करे।
परमात्मा जी श्रेष्ठ मत ते माण्हू छो था हली सघे। सत्य न भगवान जी चए ते हलंदा आहियूं, पर भगवान चए तो तव्हां मां कोई भी मुंहिंजी चए ते नथो। छोकी मुंहिंजो पहिरियों पहिरियों चयो ई आहे, पहिरियों पहिरियों मुंहिंजी शिक्षा ई आहे कि खुद खे आत्मा समझो, मूंखे निराकार रूप से याद करो, खुद खे देह न समझो। त अगर तव्हां इहो पहिरीं ॻाल्हि नथा मञो त बाक़ी कीअं मञी सघंदा। अॼु भगवान जी मत ते ईंदी आहे कि भले तव्हांखे माण्हू मारे बि, लानी करण, उल्टो सुल्टो चइण, तव्हांजे जीवन में दुख परेशानी लाइण त दूर जी ॻाल्हि आहे। अगर कोई माण्हू तव्हांखे मारे बि त बि तव्हां हुनजे लाइ न बुरो सोचो न बुरो करो। परमात्मा जी शिक्षा इहा आहे, हिकु शिक्षा हिकु श्रेष्ठ मत सम्झण सां शिक्षा आहे। अगर कोई जीवन में धारण करे हले त उन्हनि जी धारणा सां ई माण्हू सम्झी वेंदा कि परमात्मा जो ॿार आहे, हिनखे शक्ति ॾियण वारो भगवान आहे, हीअ भगवान जो ॿार आहे, भगवान सां गॾु रहण वारी आहे। न अॼु माण्हू थोरो बि ॿुधी नथो सघे, चवनि था केसि ताईं ॿुधो। त हीअ बाबा चए थो लेकिन परमात्मा को असांखे शक्ति बि ॾी। अॼु माण्हू थोरो बि अगरि असां सहन कंदासीं न, भगवान चए थो कि अगरि तव्हां मूंसां वाइदो कयो कि मां क्रोध न कंदो, सोचो असां भगवान सां वाइदो करूं बाबा सां, असां जेका क्रोध न कंदासीं, तव्हांखे केॾो सहन करणो पई। तव्हांजा ॿार अगरि संबंधी आयोजन कुझु न कुझु थींदो ई रहंदो आहे, माण्हुनि खे क्रोध अची वेंदो। लेकिन अगरि असांखे यादि रहे कि मां वाइदो कयो आहे मां क्रोध न कंदो, वो ॿार न बि पढ़े, फेल बि थी वञे, चयो न बि मञे, लेकिन अगरि असां वाइदो कयो न असां क्रोध न कंदासीं ऐं परमात्मा खे उहो ॻाल्हि ॿुधाईंदा रहंदासीं, बाबा मां तव्हां वाइदो कयो मां क्रोध न कंदमि, पर तव्हांजी ॿार चयो नथो मञे, पढ़े नथो, बुरी संगत में अची वियो, हुनजे लाइ परमात्मा खे चईंदव, हुनजे लाइ सुठो सोचंदव, शांत रहंदव। क्रोध मतिलब सिर्फ़ ॿाहिरां ई कुझु न चए, लेकिन अंदर जी शांत, अंदर बि हुनजे लाइ एतिरो सुठो सोचो, एतिरो हुनजे लाइ सुठो सोचो, क्रोध न कयो, जॾहिं असां वाइदो कयो त परमात्मा तव्हांजी मदद कयो, त परमात्मा हुन ॿार खे सुधारण जी जिम्मेवारी त परमात्मा हुन ॿार खे चार स्वभाव सुधारण में पंहिंजी शक्ति ॾी। लेकिन असां चऊं था हिन क्रोध अची थो वञे, असां भॻवान सां कीअं वाइदो करो। हाणे ॿुधायो अगरि तव्हां माण्हू जो सुबुह जो अॼुकल्ह कीर्तन करे थो, शाम जो करे थो, हिन में कुझु बि थी वञे मां त कंदी आहियां, उहो सिर्फ़ उहो सभु करण सां थोड़ी ख़ुशि थींदो, त हिन में वाइदो करो न। अॼु माण्हू एतिरा ॾींहं कीअं करिणो आहे, एतिरो पाठ करिणो आहे, एतिरो जाप जपणो आहे, असां पूरो जाप जपियो एतिरा ॾींहं मूंखे पकी रहे, तव्हांजो क्रोध ख़तमु थियो, तव्हां जी बुरी आदतियूं आहिनि हुननि जे लाइ करो न। हाणे मां 40 ॾींहं ताईं इहा बुरे संस्कार बुरी आदत खे अचण ई न ॾींदमि। अगरि कोई ग़लती बि कंदो, बुरो भलो बि थींदो, त बि मां मन ऐं हुनजे लाइ कुझु बि न कंदो, क्रोध न कंदो। तव्हां ईअं करो त तव्हांखे फ़ाइदो अचे। बाक़ी 40 ॾींहं या एतिरा ॾींहं तव्हां जाप जपिया, पाठ पढ़िया, के सत्संग कीर्तन कयो, हुन सां छा? हा भई ठीकु आहे, सत्संग में वेंदा आहिनि माण्हू, सभिनि सां मिलंदा आहिनि त थोरी शक्ति मिले, लेकिन आत्मा में परिवर्तन आयो, आत्मा जो स्वभाव संस्कार परिवर्तन थिया,
जीवन में जो आए दिन दुख परेशानी अचे थी, खुद जे शरीर जे कारण, ॿारनि जे कारण, संबंधनि जे कारण, धन जे कारण, उनमें कुझु फ़ाइदो थियो? तव्हांजो मन शांत थियो? एतिरा ॾींहं ॿारनि पाण खे ॿधी छॾंदा आहिनि, एतिरा ॾींहं भई नेम पूरो करना है, लेकिन प्राप्ति छा थी? अॼु माण्हू चए थो तूं 40 ॾींहं सुख मनी कंदसि, हीअ जप चाहे पढ़ंदसि, इहा एतिरा ॾींहं व्रत रखंदासीं, एतिरा ॾींहं गीतायूं पढ़ंदासीं, भागवतनि जो पाठ कराईंदासीं, लेकिन उन्हनि सभिनि मां तव्हां ॾिसो त 40 ॾींहं 70 ॾींहं जेतिरा ॾींहं बि करूं था सुख मनी मतिलब हुनमें जीवन में सुख में कीअं रहूं सदा हुनजे लाइ ॻाल्हियूं हूंदियूं। त 40 ॾींहं रोज़ रोज़ पूरी सुखमनी न पढ़ी करे हिकु पेज पढ़ी करे अर्थ कढो, हुनमां अहिड़ो अर्थ कढो कि तुंहिंजे जीवन में जॾहिं दुख परेशानी अचे त हुनजे लाइ कहिड़ी सुख जी पॉइंट लिखनि, उहो तव्हां नोट करो, अभ्यास करो। अॼु मां इहा ॻाल्हि सिखी कि जीवन में सुखी रहणो आहे त इहा ॻाल्हि धारण करणी, पोइ न थियो सॼो ॾींहुं मन में मनन करो, सिर्फ़ु हुन टाइम न बसि कलाक सुखमनी करे पूरो थियो, लेकिन जो तव्हां सिखियो उहो सॼो ॾींहुं अभ्यास करो न, हुनखे मन हुनजे बारे में ज्यादा सोचो, पंहिंजी बुद्धि में हुन पॉइंट खे विहारो, ताकि अॻियां जीवन में कॾहिं बि कोई ॻाल्हि थिए त मूंखे यादि अचे हा भई सुखमनी में ईअं लिखल आहे त मूंखे हिन ॻाल्हि जे कारण दुख न थियणो, मूंखे हाणे जीवन में इहा ॻाल्हि असांजे जीवन में भारी पर छोकी अर्थ सम्झंदव त उत्तर बि मिलंदो पंहिंजी ॻाल्हियुनि जो। माण्हू इहे करे नथो, हा भई 1 घंटो एतिरो घंटो असांखे पूरी करणी, फटाफट करे करे बसि प्रसाद मिली हली वियासीं, वरी कल्ह उहे ई सुखमनी पढ़ंदा, वरी कल्ह उहे ई सुखमनी पढ़ंदा, लेकिन रोज़ अगरि हिकु पॉइंट बि चलो त सॼी पढ़ो त लेकिन हिकु पॉइंट बि सम्झो ऐं हुनखे जीवन में पंहिंजे जीवन में कीअं धारण करे हलो, कहिड़े समय वो पॉइंट असांखे जीवन में जरूरत पई सघंदी आहे, कीअं हिकु हिकु ॻाल्हियूं असांजे जीवन में जो दुख परेशानी ईंदी आहे न हुनजे लाइ हिकु पॉइंट जीअं त दवाई आहे, उत्तर आहे, जे शरीर खे बीमारी थींदी आहे न त माण्हू अलॻि अलॻि दवाइयूं वठंदा आहिनि, ईअं ई जीवन में कि दुख परेशानी मन में बुरा स्वभाव संस्कार ये भी बीमारी है। अॼु माण्हू खे घड़ी घड़ी क्रोध तो अचे न, घड़ी घड़ी जेलसी, जलन, क्रोध, रीस करण, रोएं, रुसन, ये सब आत्मा जी बीमारियूं आहिनि। माण्हू शरीर जी बीमारियुनि खे त डॉक्टर सां दवाई वठी करे दूर तो करे, लेकिन आत्मा जी बीमारियूं केरु दूर कंदो? परमात्मा। त हुनजे लाइ असांखे परमात्मा जी श्रेष्ठ मत समझी करे हुनखे जीवन में धारण करे हलणो। सिर्फ़ भगवान जो नाम जपण सां थोड़ी थींदो, सिर्फ़ हुनजे पाठ पढ़ण सां, व्रत जप तप करण सां थोड़ी थींदो, पूजायूं करण सां थींदियूं। अॼु एॾी पूजायूं कई अथव, तव्हांजी एॾी पूजा कंदे हुए तव्हां में जो बुरा स्वभाव संस्कार आहिनि, आदतियूं आहिनि, तव्हांजे जीवन में जो पुराणी दुख जी ॻाल्हि आहे उहो ख़तम थी आहे। अॼु माण्हू तव्हांखां कोई पुछे तव्हांखे फलाणे दुख ॾिनो अथई, लंबी कहानी, पूरो कोई वेही रहे हुन वटि सॼो ॾींहुं एॾो चिल्लाए चिल्लाए करे ॿुधाईंदो, एॾो दुखी परेशान रोई करे ॿुधाईंदो मूंसां फलाणी ईअं कई, फलाणो ईअं, अलाए घणा साल पुराणी ॻाल्हि। माण्हू हेॾो सुखमनी, हेॾा ॿार सुखमनी पढ़ण खां पोइ बि उहो ॻाल्हि भुलिजियो न आहे, मतिलबु तव्हां हिकु अक्षर बि सुखमनी जो जीवन में धारण करे नथा हलो, मतिलबु तव्हां हिकु अक्षर बि गीतायूं, ग्रंथ शास्त्र, जेका बि भागवती आदि पढ़ो था, सत्संग कीर्तन ॿुधो था, या बाबा जो ज्ञान ई ॿुधो था। बाबा जो ज्ञान अगरि असां सिधी बाबा त हिंदी में ॻाल्हाईंदो, अॼु माण्हू ॿुधनि था आहिनि सिंधी, सॼो ॾींहुं सिंधी था ॻाल्हाइनि,
ऐं इहे सभु सत्संग कीर्तन ॿुधनि था पंजाबी में, पुछो हिन जो अर्थ छा आहे, पतो न आहे। अरे गुरुअ जो इहे बंदि करे छॾी, अरे अर्थ त सम्झायो। रोज सुबुह शाम कीर्तन रहरास हलाइणी आहे, जेको बि आहे हलाइणो आहे। अरे गुरुअ जो आहे, कीअं न, इहे थोड़ी बंदि कबो, पाप कईंदो आहे। अरे अर्थ त ॿुधायो, उहो पतो न, त फ़ाइदो छा आहे? गुरु ये थोड़ी चईंदो गुरु सिर्फ मुंहिंजे नाम जो सत्संग कीर्तन ॿुधो। गुरु त इहे चईंदो न, जो बि तव्हां मुंहिंजे नाम जा ॿुधो था, पढ़ो था, हुनखे अर्थ कढी करे पंहिंजे जीवन में धारण करे हलो। गुरु जो चईंदो मतिलबु उहो बि असांखे सम्झाईंदो न कि जीवन में कीअं हलणो आहे। अॼु तव्हांजो ॿार सिर्फ रोज़ रोज़ तव्हां हुनखे शिक्षायूं ॾियो, ॾाढो सुठी रीति सां ॿुधे थो, तव्हांजी ॾाढी इज़त करे थो, तव्हांखे उल्टा जवाब नथो ॾे। रोज़ रोज़ तव्हांजो चयो हुनखे चओ था, उहो रोज़ तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधे थो, ॾाढी सुठी सां प्यार सां वेही करे, अखियूं हेठि करे, मासूमियत सां ॿुधे थो। लेकिन तव्हांजी हिकु बि ॻाल्हि मञे न त तव्हां छा चईंदव हुनखे? तूं रोज़ रोज़ अहिड़ो सीधो ठही करे ॿुधे थो, असांखे पागल थो ठाहे। त उहे ई परमात्मा बि चए थो, तव्हां रोज़ रोज़ इहा अचो था, नेम ठाहे करे मथो टकी वेहो था, पाठ पढ़ो था, हेॾो शोर शराबो करो था, सत्संग कीर्तन करो था, चयो त हिकु बि नथा मञो। इहे दिखावो कंहिंजे लाइ था करो? एॾी भागवती गीतायूं पढ़ो था, एॾा सत्संग कीर्तन करो था, एॾा मंदिर टिकाणे घुमो था, तव्हां में अगरि परिवर्तन न आयो, तव्हां मुंहिंजो चयो नथा मञो त रोज़ रोज़ मूं वटि छो था अचो? मुंहिंजो बि फालतू में शोर करे मूंखे बि मथे परेशान था करो। भॻवान परेशान त न थींदो, पर तव्हां सोचो रोज़ रोज़ तव्हां इहे रड़ियूं करे भॻवान खे सॾु कंदव, हुनजे नाम ते इहे जाप जपंदव, सत्संग कीर्तन कंदव, आरतियूं कंदव, रोज़ रोज़ तव्हां भॻवान जो नाम जपंदव, त भॻवान बि असांजी आत्मा जो मापी आहे। जीअं तव्हांजो ॿार तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए बि रोज़ तव्हांजो चयो न मञे त तव्हांखे गुस्सो ईंदो आहे न, तव्हां परेशान थी वेंदा आहियो न। रोज़ रोज़ सेम सम्झानी ॾियो, सेम ग़लती करे त मां बि परेशान थी वेंदी, अरे मां हिनखे कीअं संभालां, ऐं पोइ परेशान ग़लती करे जोर जोर से चिल्लाईंदा, मम्मी पापा ईअं थियो ईअं थियो, त चईंदे न अरे ॿुधो तोखे रोज़ रोज़ सम्झायूं था, हिनजे कारण ईअं थो थिए त सम्झ न, चईंदव न। आख़िर त माउ पीउ बि चई पागल त न आहे, हल हिनखे ॾेखारे अचो। अॼुकल्ह त माउ पीउ एॾा परेशान थी वेंदा आहिनि, अलाए पागल आहे, अलाए की अहिड़ा डिप्रेशन में अची अलाए डॉक्टर खे ॾेखारे अचो। अहिड़ा माउ पीउ बि हूंदा अथव, ख़ुदि पंहिंजे पाण खे नथा ॾिसनि कि असां छा था करूं। असांखे भॻवान, असां रोज़ भॻवान खे रड़ियूं करे अलाए कहिड़ा कहिड़ा सत्संग कीर्तन ॿुधनि था, जाप जपनि था, लेकिन असां अर्थ सम्झी करे हुनखे जीवन में धारण करे नथा हलूं त हुन ॿार जी छा ग़लती? जे तव्हां में बुद्धि न आहे हुन में बि बुद्धि न आहे, तॾहिं त सभु माण्हू सभु था कनि, सभु सॾु था कनि। ही भॻवान असांखे सम्झ ॾे, सिर्फ़ु ॿारनि में ई बुद्धि न आहे, वॾनि में बि बुद्धि न आहे, सम्झ न आहे। तॾहिं त जीवन में एॾा व्रत जप तीर्थ कंदे कंदे बि माण्हुनि जी सम्झ ई नथी अचे कि असांजी बुरी सोच बोल कर्मनि द्वारा ई असांखे दुख थिए थो। जंहिं असां पंहिंजी सोच बोल कर्म ठीक करे सघंदासीं, जॾहिं असांजो सोचणु सुठो थी वेंदो, बोल सुठा थी वेंदा, कर्म सुठा थी वेंदा, जंहिं असां सर्व खे दुआयूं ॾियणु सिखी वेंदासीं, सर्व खे क्षमा करणु सिखी वेंदासीं, सर्व जे लाइ सुठो सोचणु सिखी वेंदासीं, शुभभावना शुभकामना, उन ॾींहुं तव्हांजे जीवन में सुख अची, पोइ तव्हांखे कॾहिं बि सुखमनी पढ़ण जी ज़रूरत न पवंदी, तव्हांखे कॾहिं बि भागवत गीतायूं पढ़ण जी ज़रूरत न पवंदी, कोई व्रत जप तीर्थ करण जी ज़रूरत ई न पवंदी। छोजो जेको माण्हू सुबुह खां राति ताईं सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे, दुआयूं ॾींदो आहे, सभिनि खे क्षमा कंदो आहे,
सभिनि खे अॻियां वधाइण लाइ ॿियनि खे अॻियां वधंदे हुए ख़ुशि थिए ऐं खुद बि अॻियां वधे ऐं ॿियनि खे बि अॻियां वधाए। हुन आत्मा खे सभिनि जी दुआयूं मिलंदियूं न त हुनजो मन बि शांत रहंदो, हुनजे जीवन में सुख शांति आपी अची वेंदी। अॼु परमात्मा इहे ई शिक्षा ॾे थो न। लेकिन अगरि असां कंहिंजे लाइ सुठो नथा सोचे सघूं, कंहिंखे अॻियां वधण में असां अगरि ख़ुशि नथा थियूं, हा खुद बि वधो ई न, ॿियनि खे वधाईंदे ख़ुशि थियो, खुद बि वधो, ॿियनि खे बि ॿिया बि अॻियां वधनि, उन्हनि खे बि दुआयूं ॾियो, ख़ुशि ॾियो, ख़ुशी ॾियो, आशीर्वाद ॾियो। ऐं इहे सभु त करो नथा। सॼो ॾींहुं त माण्हू थोरो सो कम में भारीपन थो थी वञे। अरे मूंखे ईअं बि करिणो आहे, ईअं बि करिणो आहे, भई अमृत वेलो बि करिणो आहे, सुखमनी बि करणी आहे। सॼो इहे बुद्धि में बसि ॿ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, अमृत वेलो करिणो, सुखमनी करणी आहे। सॼो ॾींहुं ॿार ईअं करनि त हुननि जे मथां टिक टिक डांट, अरे मुंहिंजो सॼो कमु मूंखे ईअं करिणो हुयो, हेॾो परेशान था करनि, पोइ मूंखे डांटदा मारदा ईअं कनि। त शांती सां जेतिरो रहंदमि, जेतिरो कर्म कंदे बि परमात्मा खे यादि कंदमि, वेही करे बि करो, लेकिन कर्म कंदे बि यादि करो। कर्म कंदे भी ये ध्यान रखो कि असां रोज रोज कंहिंखे था यादि करूं। वो त कॾहिं कंहिंखे डांट दो मार दो न आहे, पर माण्हू चए न ये करने त भॻवान पाप ॾींदी, तोखे सजा ॾींदी, भॻवान कॾहिं न ॾींदो। उहे ई अगरि तव्हां परमात्मा खे यादि करो था, कुझु बि ॿुधो था, पढ़ो था, कलाक वियो बि था, त लक्ष्य रखो इन कलाक में मां हिकु ॻाल्हि त कम से कम पंहिंजी बुद्धि में धारण करे वञा कि अॼु खां मां ईअं कंदमि। ऐं उहा ॻाल्हि हुन समय जॾहिं तव्हां उथो त तुरंत ई हिक ॿिए सां ॻाल्हाइण लॻी वेंदा आहिनि। हा ईअं थी वियो, फलाणो गुज़री वियो, फलाणो ईअं थी वियो, फलाणे सां ईअं थी वियो, फलाणे खे हार्ट अटैक अची वियो, फलाणो ईअं थी वियो। उथदे मां जो अॼु सम्झो हुनखे बुद्धि में धारण करे, उहे बुद्धि में रखी करे घर ते अचो, अवत फवत ॻाल्हाइणो ई न आहे। दुनिया में इहे हले थो, हिते हार्ट अटैक थो अची वञे, कंहिंजी माउ मरी थी वञे, कंहिंजो पीउ, कंहिंजो पति, कंहिंजा ॿार नथा पढ़नि, कंहिंजो फेल थो थिए, कंहिंजो छा थो थिए। ये दुनिया में छोजी कलयुगी दुनिया आहे, सभिनि जो हिसाब किताब चिट्टू करण जो समय आहे, त इहे थींदो न, दुख जे समय ते इहे थींदो। जेका बि पाप कया आहिनि हुनजो भुगतान त भुगतणो ई पवंदो न, चाहे बीमारी द्वारा भुगतो या हार्ट अटैक द्वारा भुगतो या ॿारनि जी जेका परेशान कंदा आहिनि हुननि द्वारा भुगतो। कंहिं न कंहिं रीति माण्हू भुगते ई थो, नंढे खां वॾो कुझु न कुझु दुख परेशानी आहे थी। इहे नई ॻाल्हियूं त न आहिनि। अॼु माण्हू चवंदो अरे फलाणो खे हार्ट अटैक अची वियो, बसि गुज़ारे, अरे वियो, हिनमें एॾी टेंशन करण जी छा ॻाल्हि आहे। 2 मिंट वेही करे हुनजी आत्मा जे लाइ दुआ करो, बसि हुनखे मुक्ति मिली वञे, ख़तम ॻाल्हि। पंहिंजो हिन समय हिकु हिकु सेकेंड परमात्मा खे यादि करो, त तव्हां हुनजे लाइ हुनजी आत्मा खे शांति ॾेई सघंदा आहियो। अरे केॾो सुठो हुयो वीचारो, कल्ह ई त मिलियो हुयो असां, अॼु गुज़ारे थी वियो, पोइ कलाक हुन जे बारे में सोच रही। अरे शांति सां 1 मिंट परमात्मा खे यादि करे हुनजी आत्मा खे शांति ॾियो, बसि मुक्ति थी वई, ख़तम ॻाल्हि। छो जी कलयुग जी दुनिया आहे, अञा त परमात्मा चए थो अञा त ॾाढो कुझु ॾिसणो आहे, अञा त कुझु थियो ई न, अञा त बाबा चए थो छो जी कलयुग जी दुनिया ख़तम थियणी आहे, हाणे सत्य की कृष्ण जी दुनिया अचणी आहे, राधे कृष्ण जी दुनिया अचणी आहे, त दुनिया जी सब दुनिया जी साफ़ सफाई तो थियणी है न। अहिड़ा शरीर थोड़ी हूंदा सत्युग में, आत्मा के फर्स्ट क्लास शरीर हूंदो सत्युग में। ये सभिनि जो पुराणो शरीर ख़तम थियणा ई आहिनि, तव्हांजो असांजो बि पुराणो चीची शरीर ख़तम थियणो ई आहे। ॾिसो शरीर विकार सां पैदा, केॾी बांस ईंदी आहे शरीर में, और इन शरीर के तव्हां केतिरा बि साबुण लॻायो, पाउडर लॻायो, क्रीम लॻायो, गहना पायो, सुठा कपिड़ा पायो, आखिर त विकार जो शरीर चीची गंदगी सां ठहींदो न शरीर। माण्हू ॾिसो अगरि कोई सोचे
शरीर केॾी गंदी चीज सां ठहींदो आहे त मुंहिंजो शरीर समूह आपे ई खत्म थी वेंदो। ॿाहिरां खां बस थोड़ी सी खूबसूरती ठहंदी आहे, हाणे चवंदा हा मूं जहिड़ो त कोई आहे न, पर अंदर आत्मा कारी न, आत्मा खे सुठो सोच अथसि, न सुठो ॻाल्हाइण जो ढंग अथसि, न सुठा कर्म करण जो ढंग अथसि, बाक़ी शरीर ख़ूबसूरत आहे। त बाबा चए थो पंहिंजी आत्मा खे चमकाइण लाइ, पंहिंजी आत्मा खे सुठी मिठी मिठे मिठे बाबा जी मिठी मिठी आत्मा ठाहिण लाइ सदा खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करो त तव्हांजी आत्मा सुठो प्रदान थी वेंदी, तव्हांजी आत्मा चमकदो सितारो थी वेंदी, तव्हांजी आत्मा हीरे मिसल चमकदी, और तव्हांखे सत्य में शरीर भी सुठो प्रदान। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभेन रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान शांति जे अवतार ठही विश्व में शांति जी किरणी फैलाइण वारो शांति देवा। बाबा चए थो जेकर नंढो सो जुगनू परे ताईं रोशनी ॾींदो न, ईअं ई विश्व जी आत्मायूं जो बि तव्हांजे संबंध में अचनि थियूं, कोई बि आत्मा असां सां मिले न त हुनखे असां द्वारा शांति जो अनुभव थिए। अॼु माण्हू हिक ॿिए सां मिलनि था त छा ॻाल्हियूं कनि, उल्टी सुठी या कोई सुठी बि कंदो त माण्हू जॾहिं ग्रंथ शास्त्र कुझु बि पढ़े करे उथे थो न त हिक ॿिए सां जेतिरो तव्हां हुन जे बारे में ॻाल्हाईंदा न त तव्हांजे आसपास सुठी सुठी वाइब्रेशन। बाबा चए थो तव्हांजी आत्मा में एतिरा गुण एतिरी शक्ति हुजे, एतिरी शांति जी शक्ति हुजे कि माण्हू तव्हां वटि अचनि हुनखे ॾाढी शांति जी अनुभूति थिए। अॼु माण्हुनि वटि वेंदा आहियूं त माण्हू पहिरें एॾो दुख जी ॻाल्हि सोचंदो रहंदो न त हुन वटि वेही माण्हू उहो बि दुखी थी वेंदो, वीचारी वटि केॾो दुख अथसि, केॾो परेशान थी आहे, सभी परेशान आहिनि, सभी दुखी आहिनि। त असांखे दुख जी ॻाल्हियूं न ॿुधणियूं आहिनि, न वर्णन करणियूं आहिनि, न ज्यादा वीचार करणियूं। अगर तव्हांखे कोई ॿुधाए बि त परमात्मा खे ॿुधाए करे तव्हां भुलिजी वञो, तव्हां सदा सुख शांति ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचो। ऐं असां वटि कोई माण्हू अचे त असां वटि एतिरी सुख शांति ख़ुशी जी ॻाल्हियूं हुजनि कि उहो बि पंहिंजो दुख भुलिजी वञे। हाणे समय ईअं आहे जे स्लोगन आहे जंहिंजो स्वयं ते व्यक्तिगत अटेंशन आहे, जेकी आत्मा खुद जे मथां ध्यानु ॾींदी आहे, आत्मा जे मथां मतलब पंहिंजी सोच बोल कर्मनि जे मथां। अॼु माण्हू पंहिंजे शरीर ते, पंहिंजे कपिड़नि ते, पंहिंजे मुंहं ते घड़ी घड़ी ॾिसे थो, मुंहिंजो मुंहुं ठीकु आहे, मुंहिंजो शरीर ठीकु आहे, मुंहिंजो कपिड़ा ठीकु आहे, लेकिन बाबा चए थो घड़ी घड़ी ॾिसो मुंहिंजो मन सुठो सोचे थो, मुंहिंजे मुख सां सुठा शब्द निकिरनि था, सभिनि खे सुठा लॻनि था, मुंहिंजे कर्मनि द्वारा सभिनि खे सुख मिले थो। ये आत्मा जे कर्मेंद्रिय खे ॾिसो, मन बुद्धि संस्कार, उन खां पोइ ॿियनि सां ॻाल्हायो संबंध में। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।